अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 64 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हेले ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 65 किस्त नंबर 26। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर सरसो त हिते हीअ तव्हांखे माइक जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ ॾिसो माइक जो पाछो साफ़ ज़ाहिर नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 66 किस्त नंबर 26। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त लुकमान जे हथ में जेका कमांद जी लठ आहे, दोस्तों हिन लठ जी साइज़ ते तव्हां गौर कयो ऐं दोस्तों हीअ लठ जी जेका साइज़ आहे उहा पंहिंजे ज़हन में रखिजो। ऐं दोस्तों हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां हाणे वरी दोस्तों उन साॻी कमांद जी लठ ते गौर कयो ऐं उन जी साइज़ खे ज़हन में रखो। ऐं दोस्तों उन खां पोइ मां तव्हांखे हिननि ॿिन्ही वीडियो क्लिपनि जो कंपेरिज़न करे मिस्टेक सम्झाईंदुसि। दोस्तों हाणे तव्हां ॿिन्ही वीडियो क्लिपनि ते गौर कयो। दोस्तों हीअ जेका वीडियो क्लिप आहे सा 1 सेकेंड पहिरियां जी आहे। उन में दोस्तों तव्हां इन कमांद जी लठ जी साइज़ ते गौर कयो ऐं उन खां पोइ दोस्तों हीअ जेका वीडियो क्लिप आहे उहा 1 सेकेंड बाद जी आहे ऐं तव्हां दोस्तों हाणे वरी उन कमांद जी लठ जी साइज़ ते गौर कयो त दोस्तों तव्हांखे वॾो फ़र्क़ु नज़र ईंदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड जे अंदरि जॾहिं त लुकमान कमांद जी लठ खाधी बि कान हुई पर 1 सेकेंड में एॾो वॾो फ़र्क़ु कीअं आयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड में एॾो वॾो फ़र्क़ु। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 67 किस्त नंबर 27। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर कयो त हिन औरत हीअ हंडी चांहि करण लाइ हिते रखी आहे पर दोस्तों जेकर तव्हां हंडी जे हेठां ॾिसंदव त हिते त का बि बाहि कान थी भरे। इन जो मतिलबु त हीअ सखणी हंडी हिते रखियो वेठी आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 68 किस्त नंबर 27। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन ॿिन्ही छोकिरियुनि ते गौर कयो त हीअ ॿई छोकिरियूं हिन वक़्तु हिन कपिड़नि खां काफ़ी परे आहिनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हीअ ॿई छोकिरियूं हिन वक़्तु हिन कपिड़नि खां काफ़ी परे आहिनि ऐं दोस्तों जॾहिं 5 सेकेंडनि खां पोइ कैमरा हिन ॿिन्ही छोकिरियुनि जी तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां दोस्तों हाणे ॾिसो त हाणे ॿई छोकिरियूं हिन कपिड़नि जे बिल्कुलु वेझो आहिनि। हीअ ॾिसो दोस्तों बिल्कुलु कपिड़नि सां गॾु बीठल आहिनि। दोस्तों पहिरियां कपिड़नि खां काफ़ी परे हुयूं पर हाणे दोस्तों हिन कपिड़नि जे बिल्कुलु वेझूं बीठल आहिनि। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 69 किस्त नंबर 27। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हंडी जे हेठां टांटे ते गौर कयो त हिन वक़्तु हीउ टांडो यानी बाहि काफ़ी सारी ॿरी रही आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु हीअ बाहि काफ़ी सारी ॿरी रही आहे ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त उहा बाहि बिल्कुलु हाणे विसामी चुकी आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकेंड जे अंदरि इहा बाहि विसामी बि वई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो।
उन खां अलावा दोस्तों इहो यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। दोस्तों उन खां अलावा जेकॾहिं हिन वीडियो में ऐं दोस्तों किस्त नंबर 26 ऐं किस्त नंबर 27 में मूंखां का मिस्टेक रहिजी वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो ऐं जेको बि दोस्त मूंखे कमेंट सेक्शन में उहे मिस्टेकूं ॿुधाईंदो इंशाअल्लाह मां नेक्स्ट वीडियो में उनजो नालो मेंशन करे उहे मिस्टेकूं पंहिंजी वीडियो में ज़रूरु शामिलु कंदुसि। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।